साईं सिंध जा उस्ताद जूं तमामु घणियूं उमेदूं ऐं तमामु घणो गुस्सो पेटेलफ जे उहिदेदारनि ते पोइ यूनिट ते हुजनि या मर्कज़ी उहिदेदार हुजनि उन्हनि ते छाकाणि त उन्हनि जा खोड़ सारा मसइला रहिया पिया आहिनि। तव्हां ही ओवरऑल हींअर सिंध जा जनरल सेक्रेटरी थियणु वञो पिया। तव्हां हिन इलेक्शन जे प्रोसेस खे उस्तादनि जे मसइलनि खे ऐं उस्तादनि जो जेको गुस्सो आहे इन खे तव्हां कीअं जेको सो मैनेज कंदो तव्हां थोरो इंशाल्लाह दोस्तनि जी का मतलब मोट ॾिनी आहे। इंशाल्लाह उस्तादनि जे वोट सां थियण खां पोइ असांजी आख़िरी कोशिशि आहे त उस्तादनि जे उमेदुनि खे पूरा लहूं ऐं उस्तादनि जो जेको गुस्सो आहे उहो घटि कयूं, उन्हनि जा मसइला हल करायूं। इंशाल्लाह जेकॾहिं उस्तादनि जी ज़िमेवारी रखी अलाह जे तरफ़ां ताईं कामयाबी मिली त सुख सां पाण वेंदासीं। इंशाल्लाह जेसीं ताईं उस्तादनि जा मसइला हूंदा पाण ॿुधण ते हूंदासीं। असां खटण खां पोइ रोड ई वसाईंदासीं, न थी करे वेंदासीं। सिंध जो उस्ताद वणनि जे हेठां पढ़ाए पियो, बिल्डिंगूं न आहिनि, उते घुर्बल जेके सहूलियतूं मौजूदु न आहिनि, इन्हनि लाइ तव्हांजो कहिड़ो क़दम? पंहिंजो नारो ई आहे त पहिरियां तालीम पोइ तनक़ीद। सिधी ॻाल्हि आहे, जंहिं रियासत में रहूं था, जंहिं सूबे में रहूं था, हिते असांखे रोज़ु नवां तजुर्बा अंगनि अखरनि में असांजी बिल्डिंग वाली शान ऑन स्पॉट फील्ड में वञो त वण जे हेठां इन्हनि सभिनी मसइलनि ते इंशाल्लाह तहरीक हलंदी त तालीम सुधंदी त तंज़ीम मज़बूत। असांजो पहिरियों तालीम पोइ तंज़ीम। सिंध जा लखे शागिर्द जेके आहिनि आउट ऑफ स्कूल चिल्ड्रेन जेके आहिनि इन जे बाबति तव्हांजो छा? असां हर मुमकिन कोशिशि कंदासीं त असां जेको मासूम ॿार जंहिंजी उमिरि स्कूल वञण जी आहे उहो स्कूल में हुजणु खपे। रियासत खे मजबूर कंदासीं, रियासत खे इहा शइ महसूसु बि कराईंदासीं त तव्हांजी इहा ज़िमेदारी थी थिए त सिंध जे मासूम बजाए स्कूल में आहिनि हिते बि तहरीक हलाईंदासीं। छो त जेको गवर्नमेंट नारो ॾिनो आहे उहो महज़ नारो ॾिनो आहे त पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध, पर हुननि खे पढ़ाइणी बि कान्हे, वधाइणी बि कान्हे। पाण कोशिशि कंदासीं त सिंध पढ़े बि सिंध वधे। सिंध जा खोड़ सारा स्कूल जेके सियासी बुनियादनि ते उन्हनि जा सेमीज़ कोड ख़तमु कराए उहो स्कूल बंदि करे ऐं नियाणियुनि खे ऐं नंढड़नि ॿारनि जी तइलीम खे जेको आहे असांजी वसीम बाप पहिरीं कोशिशि इहा हूंदी त जेके बि स्कूल ठहियल आहिनि, छो त इहो बायोमेट्रिक जेको मसइलो आहे उहो सेंट्रलाइज़ थियल आहे। असांजी तहरीक जो हिसो हूंदी या डिमांड हूंदी शुरू में त असांजी इहा बायोमेट्रिक डिसेंट्रलाइज़ कराईंदासीं। जॾहिं इहा असांजी हेठि ईंदी हेठि सतह ते त असांजा बंदि कयल स्कूल बि खुलंदा मक़ामी सतह ते, ऐं असांजी कोशिशि हूंदी त असांजी बदिलियूं जेके आहिनि उहे हेठि सतह ते थियनि, जियो सतह ते थियनि। असांजी बायोमेट्रिक हिते थियनि थिए त असांजा तॾहिं इहे इदारा हलंदा। इंशाल्लाह इन ते बि भरपूर तहरीक हलाईंदा। सिंध जो उस्ताद परेशान आहे त फिंगर बायोमेट्रिक खां पोइ हाणे फेस वारो अचे पियो थो। छा पेटेलफ में इहा सघ कान्हे का त हू इन सॼे मरहले खे ख़तमु कराइण में पंहिंजो भरपूर किरदारु अदा करे ऐं उस्तादनि में बेचैनी जेका आहे उहा उस्तादनि मां ख़तमु करे वञे? शुरू में तव्हांखे ॿुधायो त हिते रुॻो असांजे तालीम खाते ते ख़ासि तौर ते उस्तादनि ते रुॻो तजुर्बा कया, तंहिंजे करे इहे तजुर्बा हुननि जा नाकाम ईंदा। हू था चवनि त असां हाज़िरी खे यकीनी बणाईंदासीं, असीं ड्यूटी कंदड़ उस्ताद आहियूं, असीं ड्यूटी खां कोन था लड़ायूं। पर इहो हिकिड़े कंहिं खाते ते तालीम खाते खे टारगेट करे बाक़ी सिंध हुकूमत जा बाक़ी खाता सभु सुधरी विया आहिनि, उन्हनि खे सुधारे चुका आहिनि। असांजी कोशिशि हूंदी त इहो एॾो वॾो जेको फ़ैसिलो आहे सिर्फ़ु उस्तादनि खे हिकिड़ी जाइ ते मजबूर करण में जेकर तव्हां करणो आहे त तव्हां पूरी सिंध जे अंदरि सभिनी खातनि में इहा शइ कयो त आवाम खे रिलीफ मिले। उस्ताद ऑफिस वञे, ऑफिसर लभे कोन, सेक्रेटरी सीट ते न हुजे, DO सीट ते न हुजे, डायरेक्टर सीट ते न हुजे, PO सीट ते न हुजे, उहे फेस खां जेको आहे सो आजान त उस्ताद जॾहिं मोकल करे कंहिं मामले लाइ वञे त उनजी मोकल त रस्ते में पूरी थींदी। लिहाज़ा इहा शइ सभिनी लाइ हुजणु खपे। सिंध जे उस्तादनि जो बर्निंग इशू अपग्रेडेशन आहे, इन बाबति तव्हांजो छा ख़्यालु आहे? अपग्रेडेशन असांजी तक़रीबन सिंध में थी चुकी आहे, बाक़ी आहे पंहिंजो सर्विस स्ट्रक्चर। इंशाल्लाह असांजी कोशिशि हूंदी जेके बि सिंध जा पाइपलाइन में मसइला थियलु आहिनि उन्हनि जे लाइ पाण तहरीक हलाईंदा। हींअर ख़ाली नारनि सां फेसबुक ते लिखण सां कुझु कोन थींदो। हींअर तनज़ीम ते या ज़िमेवारी आयत थी थिए त हू रोडनि ते अचे ऐं पंहिंजे तहरीक में अचे, उहे तहरीक में अची पंहिंजा उस्तादनि जा जेके भरणी आहिनि मसइला तालीम जा स्कूलनि जा उस्तादनि जा हल करे। सिंध जे उस्तादनि में खोड़ सारा जेके आहिनि विछाव थी विया आहिनि, जंहिंजे करे खोड़ सारा यूनिट ठही विया आहिनि। पंहिंजो हर को चवे थो त मां पाण उहिदेदार आहियां। हीउ जेको असां में जेको हीउ तज़ाद पैदा थी वियो आहे, असां में जेके ॾार पइजी विया आहिनि, इन ॾार खे ख़तमु करण में तव्हां कहिड़ो किरदारु अदा कंदा? हा, जेसीं ताईं उहिदनि जा लालच वारा जेके
ख़ाली उहिदनि जी लालच में ॾार ॿियुनि विधी आहे उन्हनि खे सिंध जे उस्ताद बि रिजेक्ट कयो आहे उन्हनि खे सिंध जे कोर्टनि बि रिजेक्ट कयो आहे तव्हां ॾिठो त सखर हाई कोर्ट 8 जेका जून ते फ़ैसिलो ॾिनो उहो हुननि ॾार विझंदड़नि खे मुंहुं तोड़ जवाबु हुयो ऐं वरी जॾहिं हुननि 18 जून ते कराची में सॾ ॾिनो त हुननि खे पंहिंजी पत वाखी थी वई त सिंध जो उस्ताद हुन सां केतिरो गॾु आहे हीअ नाले मात्र ॾार आहिनि इनशाला उस्ताद जेको बि आहे उहो असां सां गॾु आहे ऐं असीं उस्तादनि जा जेके मसइला आहिनि उहे गैराटी जी बुनियाद ते खणंदा आहियूं। वॾी महिरबानी सर।